का चमन में ज़हूर है, हर गुल में व शजर में तेरे मेरे मोहम्मद का नूर है। सब तारीफ़ है अल्लाह ताला जे ज़ाजिल आजे रब करीम बेहतर त घणा एहसान तव्हां असांजे मथां मेहरबानी फरमायूं, पर वॾे में वॾो एहसान ऐं मेहरबानी अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे तरफ़ां तव्हां असांजे मथां इहा आहे जो पंहिंजो महबूब दिलबर नबी ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आका तव्हां असां ॾे मोकिलियो। अज़ीज़ दोस्तों, अॼो कोई सुहिणो प्रोग्राम जमायत गौसिया जे तरफ़ां नवंदरे जे अंदरि मुनक़द कयो वियो आहे। मक़सद सिर्फ़ इहो ई आहे त अल्लाह पाक जी ज़ात ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आका जी ज़ात राज़ी थिए ऐं असांजो अचण बि इहो ई मक़सद आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त सरकार मदीना ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आका जी ज़ात राज़ी थिए। सभिनि जो मक़सद इहो ई आहे। जिन जो मक़सद आहे उहो हथ मथे करे। ही कंहिं दुनिया जे लीडर या शाहूकार वडेरे जी महफ़िल न आहे। ये पाक महफिल ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आका जे मीलाद जी महफिल आहे। तो हिन मीलाद जे महफिल में अचण वारा उन्हनि जे चेहरे ते हिकु अजीब क़िस्म जी रौनक ऐं चमक हुजणु खपे। रौनक ऐं चमक हुजणु खपे। जीअं महबूब अलैहिस्सलाम दुनिया में तशरीफ़ फरमा थिया, महबूब जे अचण सां काइनात रोशन थी वई। तो इन पाक महफिल के सजाइण सां असांजा चेहरा भी रोशन थियनि। काफ़ी दोस्त नातियूं पढ़नि था, नारो लगाइनि था, पर असां उन्हनि खे जवाब उन तरीक़े सां नथा ॾियूं जंहिं तरीक़े सां ॾियणु खपे। हूअं ई असांजो शहर नवंदेरो नारनि में पूरी दुनिया में मञियो वेंदो आहे, छो जो नारा माण्हू हितां सिखण ईंदा आहिनि। नारा लॻाइण ऐं हितां सिखण ईंदा आहिनि। छाजे करे जो ही माज़ीअ में अॼु बि उहो सियासी गढ़ रहियो आहे, पर उहे नारा क़बूल थियनि न थियनि उन्हनि जी का हथा थी कोन्हे का। अॼु कोई नारो तव्हां असांजो हिते बि क़बूल आहे, क़बर में बि क़बूल आहे, महशर जे मैदान में बि क़बूल आहे। असां कंहिंजे लाइ आया आहियूं? हुजूर जे ख़ातिर आया आहियूं, सरकार जे करे आया आहियूं। तो या रसूल अल्लाह तुझी महफिल आहे, तुझो मीलाद आहे, उन मीलाद जी महफिल में शरीक थियूं था। नज़रे करम फरमाए, इनजे करे आया हूं। अवां असां गॾिजी करे नारो लगायूं सरकार जो। कंहिंजे लाइ हाज़िर आहियूं? हुजूर जे लाइ हाज़िर आहियूं। पोइ सभु हथ मथे करे हिकु आवाज़ करे एतिरो आवाज़ बुलंद कदो जीअं गौसल आलम जी बारगाह में पहुचे उतां ठपो लगे वरी मदीने पहुचे। छो जो गौसिया जमात जी कावश कोशिश सां तव्हां असांखे हाज़िरी नसीब थी आहे। ईशा जी नमाज खां बाद में हिन गुनाहगार खे ख़बर कोन त प्रोग्राम आहे, पर हीअ अॼो के हिन दौर जे अंदरि उहा गौसल आलम जी करामत चवां जो अब्दुल्ला सुतो पियो हुजे, खट ते फोन अचे त प्रोग्राम में अच, नथा ॻाल्हायो। इनजे करे हिकु आवाज़ करे हुजूर खे पुकारियो। सब चो लब्बैक 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 या रसूल अल्लाह। लब्बैक की माना है हाज़िर आहियूं या रसूल अल्लाह। माण्हू मता चवनि त यार ही टीएलपी जे बुनियाद ते पंहिंजी नुमाइंदगी करे थो ॾियां, सियासी ॻाल्हि पंहिंजी जाइ ते आहे, पर अॼु सभु हुजूर जे ख़ातिर गॾु थिया आहियूं। लब्बैक की माना है हाज़िर आहियूं या रसूल अल्लाह, तुझे लाइ हाज़िर आहियूं। सभु स्टेज वारा बीठल, दुकानदार फुटपाथ ते बीठल, सभु हथ मथे करे चओ लब्बैक 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 या रसूल अल्लाह, लब्बैक 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 या रसूल अल्लाह, लब्बैक 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 या रसूल अल्लाह, लब्बैक। ही दोस्त पान हाज़िरी लग रहा है बारगाह मुस्तफा में।
अवां जी हाज़िरी हुजूर अवां के दिसन भी था बुधन भी था इनजे करे सरकार दो आलम जी बारगाह में अवां हाज़िरी पाण लगे आयो एतरो नारे जो आवाज हुजे जो यो नारो अल्लाह जे अता सा गौसल आलम जी बारगाह में पहुंचे उता तवां जो वो आमालनामो ठहे वो पन्नो ठहे पन्ने ते ठप्पो लगे वो ठप्पो मदीने पाक पहुंचे सब चो लब्बैक जेके बीठा हो दोस्त तो मत क्यों तो मत लब्बैक 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 या रसूल अल्लाह अल्लाह ताला कुरान करीम के अंदर फरमायो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन मुझा महबूब पूरी कायनात चले पूरे आलम चले मां अल्लाह तो मुस्तफा के रहमत वारो नबी करे मोकलियो वो मुसलमान हो जे जाए ते रब जी रहमत अचे उते मुल्क ही मुल्क हुंदी आ उते खुशी खुशी हुंदी आ उते गम कदे कोन ईंदो आ मुस्तफा भी अचे आशिकन जा चेहरा भी गमगीन हुजन इहो कदे थी न थो सके हुजूर